الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي لجلال وجهه وعظيم سلطانه الصلاة والسلام على نبينا محمد وآله في فضائل الأعمال जेको असांखे हबीब सेखारे वियो आहे हीअ आहे सो चोटीहो हिसो आहे ऐं हीअ अॼु आहे छाजे बारे में सवाब मुसाअदत अन्नास फिद्दीन हिकिड़ो माण्हू ग़रीब हुजे कि तोखां उधारा पैसा वठे ऐं उहो यानी पूरे टाइम ते न ॾेई सघे त उन खे कीअं इंसानु उन ते सबुरु करे हीअ फ़ज़ाइल अमल जेको जीअं दोस्तनि खे ॿुधायूं त असांखे जेके नबी करीम असांखे हुकुम करे थो त हीअ शइ कयो उहो असीं दोस्तनि खे तर्जुमो करे ॿुधाईंदासीं त हीअ छा आहे कहिड़ो सवाबु असांखे नबी करीम ॿुधायो आहे हीअ आहे उलमा लिखनि था तयसीर अलल मुअसिर कंहिं ग़रीब के मजबूरी आहे पैसा तोखां वरितई या तोखां उधार घुरई तूं उहो नथो वापसि पूरा करे सघे भला उनखे कुझु घटि करे कुझु पैसा छॾ त इहे ख़ासतन ताजरनि जे विच में थिए थो ताजर को खुटी थो पए या नुक़सान में पइजी थो वञे त इन्हनि जे बारे में असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थो चए त हीअ हदीस नबी करीम जो अची ॿुधायूं था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन सररहु अन युनजी अल्लाह मिन करबिल यौमिल क़ियामह जेको चाहे थो त क़यामत जे ॾुखियाईनि ॾींहंनि मां अलाह साईं उनखे बचाए उहो अन युज़िल्लहु तहत ज़िल्ल अर्श ऐं पंहिंजे अर्श जे छांव में हेठां बीहारेसि फलयुनज़िर मुअसिरा इहे रिवायत तबरानी व सहाहुल अलबानी फलयुनज़िर मुअसिरा कंहिं ॾे तुंहिंजा पैसा आहिनि त तोखे चई मां हफ़्ते में ॾींदुसि या महीने में ॾींदुसि त हुनखे टाइम थी वियो हूंदो परेशान हूंदो त उनखे तूं पाण मिली वञे चईसि भाउ जॾहिं थियनी तूं परेशान न थी ऐं जॾहिं इनशाअल्लाह थियनी त मां तोखे तकड़ कोन कंदुसि इहा तूं इहो सवाबु कमाईंदे ॿी रिवायत मुस्लिम में आहे मन सररहु युनज्जी अल्लाहु मिन करब यौमिल क़ियामह फलयुनफ़िस अन मुअसिरन औ यदा अन इहा रिवायत मुस्लिम या नबी करीम फरमाए थो मन सररहु युनज्जी अल्लाह केरु चाहे थो त अल्लाह क़यामत ॾींहुं उन सां हुजे ऐं उन जूं मुसीबतूं दूरि करे यौमल क़ियामह फलयुनफ़िस वञी कंहिं ग़रीब जे जंहिं ॾे तुंहिंजो पैसो आहे तुंहिंजा कर्ज़ हुजे फलयुमुअसिरन त उन खे वञी ॻाल्हाए पाण ऐं चईसि ऐं यदा अनहु जा त माफ़ु करेसि या त कुझु टाइम ॾिएसि या उन खां कुझु पैसा घटि करे ॾिएसि इहा बि रिवायत सही मुस्लिम में आहे ॿी हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी बि आहे त उहा आहे मुत्तफ़क़ सही बुख़ारी मुस्लिम कान रजुलुन युदाइनु अन्नास नबी करीम फरमायो कान रजुलुन युदाइनु अन्नास फकान यक़ूलु लिफ़ताह इज़ा अतैत मुअसिरन फतजावज़ अन्हु लअल्ल अल्लाह अज़्ज़ वजल यतजावज़ अन्ना उहो ताजिर हिकिड़ो नबी करीम बनी इसराइल जो हिकिड़ो माण्हू उड़े जी ॻाल्हि ॿुधाए थो साहिबनि खे त हिकिड़ो माण्हू ताजिर हो दुकानदार हो पोइ माण्हुनि खे कर्ज़ु ॾींदो हो पोइ पंहिंजे जेके नौकरनि खे चवंदो हो त को भरे सघे थो को नथो भरे सघे को वापसि करे सघे थो को नथो वापसि करे सघे त उहो पंहिंजे नौकरनि खे चवंदो फतजावज़ू अन्हु लअल्ल अल्लाह अज़्ज़ वजल यतजावज़ अन्ना उन्हनि खे टाइम ॾियो ऐं उन्हनि ते ज़ोर न भरिजो पैसनि वापसि करण ते त इहो उन्हनि खे चवंदो तजावज़ अन्हु फलक़ी अल्लाह फतजावज़ अन्हु उहो बनी इसराइल जो हमराह जो दुनिया मां वियो हलियो त अल्लाह उन जा ॾोह माफ़ु करे छॾिया उन अमल जे करे इहा रिवायत सही बुख़ारी मुस्लिम में आहे ॾिसो न केॾी फज़ीलत आहे इहो इंसानु केरु कंहिं ते कर्ज़ी ते वञी उनखे माफ़ु करे या छा उनखे टाइम ॾिए ॿी हदीस आहे मन अंज़र मुअसिरन फलहु बिकुल्लि यौमिन सदक़ा केरु कंहिंखे टाइम ॾिनो आहे उन टाइम ते न पहुची सघियो न ॾेई सघियो त नबी करीम फरमाए थो जेतिरा हुन पैसा न उनजो हर रोज़ु उहो उन जे लाइ सदको लिखिबो हर रोज़ु तुंहिंजे लाइ उहा सदको लिखो क़ब्ल अन यहिल्ल दईन जेसिताईं उहो ॾिए तेसिताईं इहे ॾींहं जेके तूं सबुरु करे बि थो उन ते त इहो तुंहिंजे लाइ सदको लिखिबो अलाह वटि बिकुल्लि यौमिन मिथलई यानी नबी करीम इहा जेकी हदीस आहे इहा सहीह हाकिम में आहे ऐं अलबानी चए थो हदीस बिमिथलई यानी हिकिड़ो ॾींहुं हुनखे तूं सबुरु कयो त तोखे ॿिनि ॾींहंनि जो तोखे एतिरा पैसा जो कंहिंखे 1000 ॾिनी त तोखे 2 ॾींहं तूं हिकिड़ो ॾींहुं हुन ते तरसे त 2 ॾींहंनि जो ॼण की 2 ॾींहंनि में तो सदको कढियो तो ॾिसो न केॾो वॾो सवाबु आहे ऐं ॿी हदीस अज़ीम आहे उहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो इन अउल अन्नास यस्तज़िल्लु फी ज़िल्लि यौमिल क़ियामह हिकिड़ो क़यामत ॾींहुं छांव में बीहंदो अचे ऐं उहो क़यामत जी उस ॾे रजुलुन अंज़र मुअसिरन जंहिं अचे कंहिं ॾे पैसा हुअसि उहो न पियो भरे सघे उनखे टाइम ॾिनई ऐं उन हथ एजिद शइ आहिनि हुन तरसंदो जेसिताईं हुनखे थियनि त उन ते सबुरु कंदो ऐं तसदक़ अलैहि जा त हुनखे चई त भला अधु पैसा ॾिजां जा जॾहिं थियनि बिमा यतलुबहु यक़ूल माली अलैका सदक़ा व इब्तिग़ा वजहिल्लाह हदीस तबरानी में आहे
ऐं सहाहुल अलबानी चए थो हदीस सही आहे। इहो ॾिसो केॾो अज़ीम इहा हदीस आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो उहो क़यामत ॾींहुं छांव में बीहंदो ऐं उहो पैसा जेके तुंहिंजा आहिनि शायदि उहो ॾेई सघे या न ॾेई सघे, जे ॾिसी थो त हू सफ़ा कमज़ोर आहे न ॾेई सघंदो त उनखे माफ़ु करे छॾे त उहो बहितरु आहे। छो हू परेशान हूंदो, हुनखे निंड न ईंदी ऐं सॼी तुंहिंजी ज़िंदगी उहो सोचींदो त तोखे कॾहिं पैसा ॾियां, पर जो हुनखे माफ़ु करे छॾींदे त इहो तुंहिंजे लाइ वॾो अज़ीम अजुरु मिलंदो। अलाह ताला क़ुर में इन जे बारे में बि काफ़ी चए थो वयुसिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम ख़सासा वमन युक़ शुह नफ़्सिही फ़उलाइका हुमुल मुफ़्लिहून। जेको इंसान ॿिए इंसान खे सहे थो ऐं सब्र करे थो, अलाह ताला उनखे बि अजुरु अज़ीम ॾींदो। छो जो हिन सब्र कयो, हिन जो हक़ आहे, हिन जो हक़ आहे, हुनखे ॿधाए सघे थो, हुनखे ख्वार करे सघे थो, हुनखे छिकराए सघे थो फ़ैसिलनि में। छिके बि वठंदुसि हू किथे वञी व्याज में पए या वरी पोइ पैसा करे ॾिए या पंहिंजो घरु खपाए या पंहिंजो गाॾी खपाए, तोखे कर्ज़ु ॾिए, तोखे त इहे फ़र्क़ु कोन पवंदो मिले या न मिले, पर हिन तां त वॾी मुसीबत तो टारे छॾी। त अलाह ताला असांखे तव्हांखे इन शइ में हिसो ॾिए ऐं सदाईं इन शइ में सोच रखे त असीं ॿियनि ते वज़न घणो न रखूं। भाइर आहिनि, मुस्लमान आहिनि असांजा, ऐं मुस्लमान हुजे या ग़ैर मुस्लमान हुजे, इहो इंसानु इहो भलाई हर कंहिं सां करे सघे थो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। हाज़ा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।